This program is sponsored by Supreme Universal Beyond Spaces Vivekanand Education Society Sadhguru Travels Dubai Think Travel Think Us सिर्फ सिंधी ॻाल्हाइण वारनि जे लाइ ई आहे ही सुनहरो मौक़ो। सतगुरु ट्रेवल्स दुबई सां मिली लॻाए था सघो पंहिंजे हुनर जो चौको। Vasudev Khyalani CNV Consultants CNV Engineering Private Limited We live in service. This program is co-sponsored by Jet King Training Right तो करियर ब्राइट, सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट, पी कंधारी प्रॉपर्टीज LLP, ए गिल्ड ऑफ प्रोफेशनल रियल्टर्स। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, गाने बजाएं, बोली बजाएं। वणकम, नमस्ते, सत श्री अकाल, राम राम भाऊ। हूअं त हर भाषा ई सुठी आहे, पर सिंधी भाषा जी ॻाल्हि ई वेंदी आहे। हिन में पंहिंजो हिकु अपनोपन ऐं पंहिंजी हिकु मिठास हूंदी आहे। पर दोस्तो, हिन ई सिंधी कम्युनिटी जे बारे में माण्हुनि खे घटि जानकारी आहे। माण्हू छा, असांजे सिंधी भाउर भेनरुनि खे घटि जानकारी आहे, इंक्लूडिंग मी। पर असांखे जानकारी ॾियण वारा आहिनि ज्ञानी विरानी जी। ज्ञानी विरानी केरु आहिनि? ज्ञानी विरानी हिकु विद्वान आहिनि जिन खे हर विषय जे बारे में हाई नॉलेज हूंदी आहे। हाय जॾहिं ॾिसो त हवा में हूंदा आहिनि ऐं जॾहिं पुछो छा पिया करियो त चवंदा आहिनि हाय थिंकिंग। दोस्तो, ही सिंधी आहिनि ऐं हिननि सिंधी कम्युनिटी खे, सिंधी ॿोली खे बरक़रार रखण लाइ घणेई कोशिशूं कई आहिनि, जी जान सां महिनत कई आहे। ऐं हिननि कोशिशुनि में हिननि खे थोरी कठिनाइयुनि जो सामनो करणो पियो, त हिन करे हुननि जो स्वभाव थोरो चिड़चिड़ो थी आहे। त तव्हां हुननि जे ज्ञान खे ॾिसिजो, ज्ञान ते ध्यानु ॾिजो, स्वभाव ते न। ॾिसो था ज्ञानी विरानी। अरे केरु आहियो बाबा? छो एॾा परेशान कयो मूंखे? ॾिसो कोन था मां ध्यान में वेठी आहियां। ध्यानु न तोड़ियो। छा चयो? चेटीचंड। चेटीचंड चेट जे महीने जो चंड यानी कि चेटी चंड खबर ता थव। अरे छो मनाइबो उहा खबर कोन तव? लगे तो खबर अथव। अॼुकल्ह जा ॿार सभु ॼाणनि था कीअं मनाइबो आहे, उहो बि ख़बर अथनि। अरे बाबा, पर कंहिंखे ख़बर आहे त छो मनाइबो आहे? कंहिंखे ई ख़बर कोन्हे भई छो मल्हाइबो आहे। छॾियो, चलो भला ॾेखारियांव थी न छो मल्हाइबो आहे। मां हाणे हिते ॾेखारियांव। अरे इहा तव्हां खणी 1000 साल पुराणी। हर तरफ खुशी जो आलम हो। सिंध जो अगूणो शान अजब हो, राहत हुई जण राज़ी रब हो। सिंध जो अगूणो शान अजब हो, राहत हुई जण राज़ी रब हो। रहंदो हिंदू ऐं मोमिन गॾु हो, हिक ॿिए खे ॾींदो सॾ में सॾ हो। पर खुशियुनि खे पूरो थींदे वक़्तु न लॻो ऐं कारनि बादलुनि जी घटाऊं कहर थी बरसियूं असां सिंधियुनि ते। आहे आखाणी 1000 साल पुराणी, बिजली चमकंदे पई मिर्ग बादशाह जी ज़ुल्मी मार।
कहाणी आहे 1000 साल पुराणी। मिर्ग बादशाह जे ज़ुल्मनि खां तंग अची सिंधियुनि इष्ट देवता झूलेलाल खे पुकारियो। हे लहरुनि वारा दरिया शाह दादला, हे विष्णु पुत्र वरुण देवता, मिर्ग बादशाह जे ज़ुल्म ऐं ॾाढाइण खां बचण लाइ असां अव्हांजे शरण में आया आहियूं। धरतीअ ते अचो ऐं अची असांजी रक्षा करो, अची असांजी रक्षा करो। प्यारा भक्तजनों, मां वरुण देव अवांजी रक्षा करण ऐं मिर्ग बादशाह खे सही राह ॾेखारण लाइ नसरपुर में रतन राय ऐं माता देवकीअ जे घर चेटी चंड जे ॾींहुं जनम वठंदुसि। डपु छॾे मिर्ग बादशाह खे वञी चओ, हिंदुनि जो राखो रखपाल जल्द ई तोसां मिलण वारो आहे। ऐं जीअं हर कहाणीअ में ईंदो आहे ट्विस्ट, अहिड़े ई तरह अवतार वठण ते ॿार खे मारण लाइ शैतान जी एंट्री। मिर्ग बादशाह अवतारी ॿार जे चमत्कारी ॻाल्हियुनि खे ॿुधी मोकिलिया पंहिंजा शैतानी दूत। आकाशवाणी ही त रवाजी ॿार अवतार हिनखे पींगे में ई ख़तम करे मां मिर्ग बादशाह वटि अञा बि वॾो मान हासिल कंदो। मरण लाइ तयार थी वञे चंद। पर जीअं त भगवान पंहिंजे हर वक्त जो ॾेरो पार करे थो, त हिन शैतान पापीअ खे बि दर्शन ॾेई धन्य कयो। जीअं त हीअ अखाणी आहे 1000 साल पुराणी। घणाई पापी त झूलेलाल साईं जो दर्शन करे पार तरी विया, पर सभ खां वॾे पापी मिर्ग बादशाह जे पाप जो घड़ो अञा बि न टुटो। तंहिं करे झूलेलाल साईं पंहिंजा 3 रूप ॾेखारे अरियल मिर्ग बादशाह खे सम्झायो त बुराई ऐं ज़ुल्म जो रस्तो छॾ, न त सुठो न थींदे। उदयचंद अमर उडेरोलाल रतन राय जो पुट हिंदुनि जो रखवालो नसरपुर वारो। हिंदुनि जो रखवालो नसरपुर वारो रतन राय जो पुट। असां तोखे हिते सम्झाइण आहियूं सुल्तान त हिंदुनि खे मोमल बणाइण बंदि कर, जी ऐं जीअं ॾे। जीअं त असां सभिनी खे ॼाण आहे त परमात्मा जी मर्ज़ी अॻियां कंहिंजी कोन हलंदी आहे ऐं उन ज़ुल्मी पापी बादशाह
सभिनी जे बादशाह शाहनि जे शाह इष्ट देव झूलेलाल अॻियां सिर झुकायो। साईं गुनाहगार आहियां, खतावार आहियां, पशेमान आहियां, मूंखे माफ़ न कजो, अहिड़ी सज़ा ॾिजो जंहिंमें सबक बची पए। त इहा आहे चेट जे महीने चंड जे ॾींहुं यानी चेटी चंड ते आखाणी 1000 साल पुराणी इष्ट देवता झूलेलाल जे अवतार वठण जी वापसि सॼे सिंध में भलाई जी जीत ऐं बुराईअ जी हार ते हर हंधि हज़ारनि सालनि खां मनाईंदा आहिनि सिंधी चेटी चंड। तुंहिंजे दर ते मां आयुसि सुवाली झूलण मुंहिंजी झोली भर जान। तुंहिंजे दर ते मां आयुसि सुवाली झूलण मुंहिंजी झोली भर जान। तुंहिंजे दर तां वञे कोन ख़ाली, तुंहिंजे दर तां वञे कोन ख़ाली झूलण मुंहिंजी झोली भर जान।